हिकु भेरो ॿीहर उहो वक़्तु अची वियो आहे जॾहिं अमरीकी शहरी पंहिंजे मुल्क लाइ सदर जी चूंड कंदा आहिनि। सदर चूंडजण जो सफ़र डिघो ऐं ॾुखियो हूंदो आहे। सदर जे चूंडजण ऐं कसम खणण वारनि सभिनी मरहलनि में लॻभॻि साल लॻी वेंदो आहे। सदर केरु थो थी सघे ऐं उन लाइ छा करणो पवंदो आहे? अमरीकी आइन चवे थो त सदर उहो अमरीकी शहरी थी सघे थो जेको तबई तौरु अमरीका में पैदा थियो हुजे, जंहिंजी उमिरि घटि में घटि 35 साल हुजे ऐं अमरीका में घटि 14 साल गुज़ारिया हुजनि। जे तव्हां उन मयार ते पूरो लहो था त तव्हांखे फेडरल इलेक्शन कमीशन वटि उम्मीदवार तौरु पंहिंजो पाण खे ऐं पंहिंजी मुहिम कमेटी खे रजिस्टर कराइणो पवंदो। इन खां पोइ पक कराए वठो त तव्हांजो नालो हर रियासत में वोटिंग बैलेट ते शामिल आहे। मुबारक हुजे, तव्हां कागज़ी कार्रवाई पूरी करे वरिती आहे। तव्हांजो नालो बैलेट में शामिल आहे ऐं तव्हां बाज़ाब्ता तौर ते पंहिंजो पाण खे सदारती उम्मीदवार तौरु ॼाणाए वरितो आहे। अॻियों मरहलो, पैसा गॾु करणु शुरू करियो। कामयाब सदारती मुहिम हलाइण लाइ तव्हांखे तमामु घणे पैसे जी ज़रूरत पवंदी।